नादिन अहम खबर अवां खे ॾियूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गानिस्तान खे संजीदा ॻाल्हि जी आच कदे चयो आहे त अफ़गानिस्तान भारत जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो कयो। अफ़गानिस्तान सां भाईचारे वारे रिश्ते खे बरक़रार रखणु चाहियूं था। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अफ़गानिस्तान जी दरख़्वास्त ते जंगबंदी कई आहे। अफ़गान हुकूमत खे केतिराई भेरा चयो त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾे, पर अफ़गानिस्तान असांजी न ॿुधी। हुन चयो त अफ़गान तालिबान असांजे शर्तनि मुताबिक़ ॻाल्हियूं करणु चाहिनि त असां बि तयारु आहियूं। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि खे खुली छूट ॾेई छॾी आहे। असांखे जेको करणो हो उहो अफ़गान भाइरनि लाइ पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी कयो। हाणे बाल अफ़गानिस्तान जी अदालत में आहे। नादरीन, हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गानिस्तान खे संजीदा ॻाल्हियुनि जी आच कंदे चयो आहे त अफ़गानिस्तान भारत जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो कयो। अफ़गानिस्तान सां भाईचारे वारे रिश्ते खे बरक़रार रखणु चाहियूं था। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अफ़गानिस्तान जी दरख़्वास्त ते जंगबंदी कई आहे। अफ़गान हुकूमत खे केतिराई भेरा चयो त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾे, पर अफ़गानिस्तान असांजी न ॿुधी। हुन चयो त अफ़गान तालिबान असांजे शर्तनि मुताबिक़ ॻाल्हियूं करणु चाहिनि त असां बि तयारु आहियूं। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि खे खुली छूट ॾेई छॾी आहे। असांखे जेको करणो हो उहो अफ़गान भाइरनि लाइ पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी कयो। हाणे बाल अफ़गानिस्तान जी अदालत में आहे।